पुलिस वाले पकड़े हाई साहब गाड़ी में विहारो वो आशिक गाड़ी में जमल बैठो जो हाँ तो के घर घुमाने वाला वो रोईंदो वियो महबूब खे दाऊं बि करो मुंहिंजा महबूब अञा कुझु टाइम मूंखे रहा है पंहिंजे पाड़े में उन आशिक जी उहा दाह महबूब जी दरगाह में क़बूल पई। उन ऑफिसर के रात जो ख्वाब में महबूबन दीदार करायो मां चयो त मुंहिंजे दीवाने खे छॾ ऐं इनखे कुझु टाइम जो वीज़ा वधाए जो हाजी गुलाम मैसर सां खे उन ऑफिसर वीज़ो वधाए ॾिनो जेको आहे सुबुह जे टाइम उनखे हिते वीज़ो वापसि ॾिनई। आशिक जी दाह आगाह में उहो गज़ल जो आशिकनि खे ॿुधायां थो इंशाअल्लाह दिल जी तार मदीने सां ॻंढे वियो सभिनि जी हाज़िरी थी सुभान अल्लाह।
दर ते सजे पंहिंजा कुर्ब करे हाणे हीअ छिन ते माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे हीअ छिन